अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं अवां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, ख़ारजी ऐं अंदरी सतह ते जेके चैलेंजिस हिन वक़्तु मौजूदु आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ हुकूमतनि जी जेका पोजीशन आहे ऐं जेको किरदारु आहे अॼोके प्रोग्राम में उनखे डिस्कस कंदासीं। मुल्क अंदरि दहशतगर्दी जी का नई लहर आहे ऐं बलूचिस्तान समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में थींदड़ जेके दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि सॼी क़ौम खे ॻणती ऐं सदमे में वरितल नाज़रीन उन जे करे सॼी क़ौम सदमे ऐं ॻणतीअ में आहे ऐं उन हवाले सां मुल्क जे अमुन लाइ वतन जी बका लाइ शहीदनि जी पंहिंजी जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। उन्हनि खे पिणु सॼी क़ौम ट्रिब्यूट ॾिए थी, भेटा ॾिए थी, पर उन सां गॾोगॾु ही जेके समूरा वाक़िया थियनि था मुल्क जी जेका अंदरी सूरत हाल आहे, अंदरी सलामती आहे, क़ौमी सलामती वारा जेके मामरा आहिनि, जेके सरहदी इंतिज़ामिया जी जेके ज़िम्मेवारियूं आहिनि उन्हनि ते हिकिड़ो सवालिया निशान पिणु आहे। गुज़िरियल वज़ीर आज़म साहब बि मौजूदु हुआ कोयटा में ऐं उते हुननि नेशनल जेको एक्शन प्लान जे हवाले सां एपेक्स कमेटी जे इजलास जी सदारत बि कई। मुल्क जी सिविल क़यादत हुजे या अस्करी क़यादत हुजे, सभु हिन हिकु पेज ते आहिनि त असां हर हाल में दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं दहशतगर्दीअ खे उनखे पाड़ खां पटण में असां न केॿाईंदासीं, न को समझोतो थींदो। ऐं हाणे इहा ॻाल्हि मुख़्तलिफ़ शहादतुनि ज़रिए मुख़्तलिफ़ नाज़रीन जेके सबूत साम्हूं अचनि पिया, मुख़्तलिफ़ जेके ब्रीफिंग्स ॾिनी पियूं वञनि उन मां बिल्कुलु वाज़े थी चुकी आहे, वाक़ी थी चुकी आहे त कहिड़े रीति जेके दुश्मन एलिमेंट्स आहिनि जेके मुल्क जे ख़िलाफ़ु मुसलसल कमु कनि पिया ऐं उन में अफ़गान सरज़मीन इस्तेमालु थिए पई, जेको भारती सरपरस्ती चऊं या उनखां सवाइ अफ़गान तालिबान रिजीम जो भारत सां जेको गठजोड़ आहे इन क़िस्म जे वाक़िअनि पुठियां उहो बि हाणे वाइखो थी चुको आहे। ऐं जहिड़े रीति सरहद पार जेका सहूलियतकारी थिए थी, मुल्क अंदरि जेके फॉल्ट लाइन्स आहिनि जंहिंखे एक्सप्लोइट कहिड़े तरीक़े सां कयो पियो वञे, हाणे उहे समूरियूं शयूं जॾहिं साम्हूं अची चुकियूं आहिनि त उनखां पोइ मुल्क अंदरि जेके ॾहाकनि खां मौजूदु जेके नाज़रीन अफ़गान पनाहगीर आहिनि हाणे उन्हनि ख़िलाफ़ बि फ़ैसिलाइता क़दम खणण जो वक़्तु अची वियो आहे। ऐं जेतोणीकि इन ॾस में नाज़रीन गुज़िरियल कुझु वक़्त खां अव्हांखे बि ॼाण आहे त रियासत हुजे हुकूमत हुजे उहे इन हिकु पेज ते आहिनि त असांखे सख़्तु फ़ैसिला खणणा आहिनि, सख़्तु क़दम खणणा आहिनि ऐं ॾहाकनि खां हिते जेके ग़ैर क़ानूनी जेके पनाहगीर मौजूदु आहिनि, जेके न रुगो वसीलनि ते जंहिंजे करे तमामु घणो भार पियो आहे, पर उन सां गॾोगॾु हीअ जेके वाक़िया थियनि पिया, जेके दहशतगर्दी जा मामरा असांखे वक़्तनि फ़वक़्त नज़र अचनि पिया, उन्हनि पुठियां उन्हनि जी सहूलियतकारी हुजे उहे पिणु जेके शायदियूं आहिनि उहे सभिनी जे साम्हूं अची चुकियूं आहिनि। त उन हवाले सां बि अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। जेके फॉल्ट लाइन्स आहिनि जिन खे असां ॾिसूं था त एक्सप्लॉइट कयो वेंदो रहे थो ऐं ख़ासि करे जहिड़ी रीति हीअ ग़ैर क़ानूनी जेके तरसियल हिते पनाहगीर आहिनि उन्हनि जो उन में किरदारु नज़र अचे पियो त उन ते कहिड़े रीति हाणे हुकूमतूं रियासत उन ते हाणे एक्शन खणंदियूं, उन ते बि प्रोग्राम जे पहिरें हिसे में गुफ़्तगू कंदासीं। ख़ारजी फ्रंट ते असांखे इहो बि नज़र अचे पियो नाज़रीन त जेको हिकु भेरो ॿीहर जेको आलमी अमुन खे बचाइण जे लाइ जेको हिकिड़ो असांखे वॾो सफ़ारती तहरुक नज़र आयो जंहिंमें पाकिस्तान असांखे सर फ़हरिस्त नज़र आयो ऐं पाकिस्तान समेत जेके कुझु ॿिया टियाकड़ी कंदड़ मुल्क हुआ हिकु भेरो ॿीहर उहे सरगर्म नज़र अचनि पिया ऐं इहे सरगर्म थिया आहिनि जेके ताज़ी सूरत हाल पैदा थी आहे अमेरिका ऐं ईरान विच में। हिकु भेरो ॿीहर छिकताण असांखे नज़र अचे पई, मुसलसल छिकताण में वाध थिए पई, जंहिंखां पोइ जेके टाकड़ी कंदड़ मुल्क आहिनि उहे तमामु घणा सरगर्म मुतहरिक असांखे नज़र अचनि पिया। हू चाहिनि पिया त कहिड़े रीति जेके आलमी अमुन खे बचाइण जूं कोशिशूं उहे मुतासिर न थियनि ऐं उन्हनि खे जेके बि स्पॉयलर्स या डिस्ट्रॉयर्स आहिनि उन्हनि खे जवाबु ॾेई करे हिकु भेरो ॿीहर ही मामरा असीं टेबल ते खणी अचूं। उनखां सवाइ नाज़रीन अॼु शहीद ईरानी सुप्रीम लीडर जूं जेके आख़िरी रस्मूं उहे मुकमल थी चुकियूं आहिनि ताज़ियती मेड़ाको, जंहिंमें ॼाणायो पियो वञे त इम्कान आहे त जेको मौजूदा ईरानी सुप्रीम लीडर आहे जेको हिन वक़्तु ताईं असांखे जेके हिकु हफ़्ते ते बदल आख़िरी रस्मूं हुयूं उन में नज़र न आयो ऐं उनजो रीज़न हिकिड़ो मेजर रीज़न सिक्योरिटी सबब बि ॿुधाया विया, जेका हसास हालतूं ईरान अंदरि मौजूदु आहिनि उहो बि ॼाणायो वियो त उहो पिणु अॼोके उन ताज़ियती मेड़ाके में उनजी शिरकत जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। बाक़ी आख़िरी रस्मूं मुकमल थी चुकियूं आहिनि। मशहद में ईरानी शहीद सुप्रीम लीडर ऐं संदसि घर भातियुनि जी जेका तदफ़ीन मुकमल थियण खां पोइ खेसि मिटीअ मां हवाले कयो वियो आहे ऐं उनखां पोइ ॻाल्हियूं थियणियूं हुयूं ॿिन्ही मुल्कनि विच में, पर उनखां अॻु जेको माहौल असांखे हिन वक़्तु डिस्टर्ब कुझु नज़र अचे पियो जंहिंखे ॿीहर खां ठाहिण जे लाइ ऐं कहिड़े रीति हू चाहिनि पिया इहे टाकड़ी कंदड़ मुल्क जंहिंमें पाकिस्तान तमामु घणो सरगर्म आहे, मुतहरिक आहे, त हीअ ॻाल्हियुनि वारो अमल मुतासिर न थिए ऐं जेको ॻाल्हियुनि जो टेक्निकल ॻाल्हियुनि जो जेको टियों राउंड आख़िरी राउंड थियणो आहे
उहो असांखे मुतासिर थींदे नज़र न अचे। हिकु भेरो ॿीहर इहे बि ख़दशा पैदा थिया आहिनि त ओबना हुरमोज़ ते वठी करे जेको मुसलसल तकरार हलंदड़ आहे त हिकु भेरो ॿीहर आलमी तवानाई जी जेका सप्लाई आहे उनखे पिणु ख़तरा थी विया आहिनि ऐं इहे ॻणती बि थी वई आहे त मुल्क ते बि उनजा असर पवंदा, ज़ाहिर आहे जहिड़े बाक़ी दुनिया ते उनजा असर पवंदा। त उन ते पहिरियों के प्रोग्राम में पहिरें हिसे में गुफ़्तगू कंदासीं। जेको ॿियो हिसो हूंदो मुल्क जी जेका अंदरी सूरत हाल आहे, जेके इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स चऊं, चैलेंजिस चऊं, जेके असांखे नज़र अचनि पिया ऐं उनखे कहिड़े रीति हुकूमत हल करे पई, उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ नाज़रीन मूंखे जॉइन कयो आहे। अॼोके प्रोग्राम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा गोड़ा MNA आहिनि, इमरान ज़फ़र लगारी साहब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा गोड़ा MNA आहिनि। लाल माली साहब मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि ऐं मुस्लिम लीग नून KP जा सीनियर अॻवान आहिनि अरबाब ख़िज़र हया साहब, उहे पिणु मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। अवां सभिनी जी महिरबानी, अव्हांखे भलीकार चवंदसि हिन प्रोग्राम में। ऐं गुफ्तगू जो आगाज़ कयूं था। अरबाब साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। क्या कहेंगे आप? इस वक्त हुकूमत में आप मौजूद हैं, कल वज़ीर आज़म साहब भी मौजूद थे कोयटा के अंदर और फिर इजलास हुआ, लेकिन हम देख रहे हैं कि तवातुर से ये जो दहशत गर्दी के पेदर पे वाक़यात, ये नई लहर हम देख रहे हैं, इसमें अब तो इसमें कोई शक नहीं रहा कि किस तरीके से दुश्मन अनासर सरगर्म हैं। अफ़गान सरजमीन का इस्तेमाल होना, किस तरीके से सरहद पार सहूलतकारी हो रही है, किस तरीके से जो फॉल्ट लाइन्स मौजूद हैं उनको एक्सप्लॉइट किया जा रहा है। तो ये सारी चीज़ें बड़ी खुल के सामने आ चुकी हैं और इनके शवाहिद मामला सामने आ चुके हैं। तो इस वक्त फिर से एक बहस, जो इससे पहले भी हमने देखा कि अब फिर से वो डिबेट इस वक्त बहुत गर्म है कि मुल्क के अंदर हम देख रहे हैं कि दहाइयों से जो मौजूद गैर कानूनी अफ़गान पनाहगीर हैं उनकी बड़ी तादाद अब भी मुल्क के अंदर मौजूद है। हम सिंध में इस वक्त मौजूद हैं, सिंध की राजधानी कराची से लेकर पूरे हम देख रहे हैं कि मुल्क के अंदर, और इसके ख़िलाफ़ रियासत और हुकूमत ने एक अज़्म का इजहार भी किया है। तो आप समझते हैं कि ये अब एक फैसला कुन एक मरला है और इस पर अब जो फैसले लिए गए, इससे पहले नेशनल एक्शन प्लान भी हमारे पास मौजूद है, अब उन पर किसी तौर मज़ीद देर की गुंजाइश नहीं है, उन पर अमल को बढ़ाना होगा और सख्त फैसले लेने का वक्त यही है। देखिए नाजिया, सबसे पहले तो मैं अफगानियों का जिक्र करता चलूं कि हुकूमत ने उनको 10 जुलाई की जो लास्ट डेडलाइन दी थी जी वो आज ही है, बिल्कुल बिल्कुल। और उसके बाद जो है ना, तो तमाम जो थाने हैं पुलिस को FC के वो उन्होंने भी FCL कार भी मुहैया कर दिए हैं। और कल से पूरे मुल्क में एक बहुत सख्त गीर ऑपरेशन शुरू होने वाला है, जिसमें चाहे वो घरों के अंदर हो, चाहे दुकानों में हो, चाहे सड़कों पे हो, जहाँ कहीं भी वो पकड़े जाएंगे तो फौरी तौर पर उनको गिरफ्तार करके वो वापस भेजा जाएगा। क्योंकि देखिए, और ये तो कई सालों से हम 10-15 साल से सुनते आ रहे थे कि अफगानियों को निकाल दिया जाए, लेकिन कोई इसको सीरियस नहीं ले रहा था। लेकिन मौजूदा हुकूमत ने इसको सीरियस लिया और अब तक मेरे ख्याल में तकरीबन 20 लाख के करीब जो है ना वो अफगानी यहाँ से जा चुके हैं। लेकिन अब भी इनकी कसीर तादाद, जिस तरह आपने कहा, कराची में भी मौजूद है और खैबर पख्तूनख्वा में इनकी तादाद ज्यादा है। तो पंजाब, इस्लामाबाद, वहाँ से तो मेरे ख्याल में वो तकरीबन खत्म हो गए हैं, लेकिन अब भी वहाँ पर भी उनकी मौजूदगी है। तो अब जो है ना, तो कल से जो इनके खिलाफ ये जो ऑपरेशन शुरू होने वाला है, तो मेरे ख्याल में अब जो गैर कानूनी मुकीम है तो वो चले जाएंगे। ठीक, तो अरबाब साहब, आपने जैसे कहा कि इससे पहले भी बारहा इस किस्म के फैसले हमने कहा कि होते रहे हैं और दहशत गर्दी कि ये जो सूरत हाल है वो भी नई नहीं है। इससे पहले भी हम ये सूरत हाल देखते आए, ऐसे फैसले भी लिए गए, लेकिन उन पर जब अमल दरामद की बात आती है तो उसमें हम देखते हैं कि बड़े मसाइल सामने आते हैं। इस वक्त जो आप सूरत हाल बता रहे हैं कि कल से हम देखेंगे कि एक बड़ा सख्त एक्शन होगा, लेकिन अब भी एक बहुत बड़ी तादाद मुल्क के अंदर मौजूद है। इस ज़मन में जो सूबाई हुकूमतें हैं उनका ताउन भी हमें बताएगा कि किस तरीके से अब ये इस मामले को आगे लेके जाया जा सकेगा और अभी कोई क्या किस किस्म के चैलेंजेस फेस कर रही है हुकूमत इस ज़मन में। देखिए, चूंकि मैं तो इस वक्त खैबर पख्तूनख्वा के मैं पेशावर में बैठा हुआ हूँ, तो मैं यहाँ की आपको बता सकता हूँ कि यहाँ पर जो सूबाई हुकूमत है तो वो ये टाल मटोल से काम लेती आ रही थी अब तक, जो मुझे पता है और जो मैं देख रहा था कि जब वफाक इनको एक्शन का कहते तो ये लोग सूबाई हुकूमत से टाल मटोल करती। लेकिन अब वो भी मेरे ख्याल में सीरियस हो गए हैं, क्योंकि अब जो कल से ऑपरेशन शुरू होने वाला है
تو اس کے بعد اب مجھے یہ نظر تیار ہے کہ کوئی بھی صوبائی حکومتیں جو ہے وہ اس میں ٹال مٹول سے کام لیں گی، کیونکہ دہشت گردی کی اگر جو ہم لہر دیکھیں جو ابھی آئی ہے بالخصوص خیبر پختونخوا اور بلوچستان میں، تو اس سے تو حالات بہت زیادہ سنگین ہوتے جا رہے ہیں. اور اب جو یہاں پر چاہے وہ افغانی ہو یا جس ملک سے بھی تعلق رکھتے ہو، لیکن جو جن کے پاس ویلڈ ویزا نہ ہو یا کوئی ایسے ڈاکومنٹ نہ ہو کہ جس سے وہ اپنی یعنی اس کی جو وہ یہاں پر موجودگی ہے تو وہ لیگل ہو، تو ان کے علاوہ جو کوئی بھی ہوگا تو وہ اب پاکستان میں آپ کو نظر نہیں آئے گا، کیونکہ حکومت پاکستان نے، ریاست نے، پاک فوج نے، صوبائی حکومتوں نے یہ فیصلہ کر لیا ہے کہ اب غیر قانونی جو کوئی بھی ہو تو وہ اب اس ملک میں نہیں رہیں گے. اس کی اصل وجہ یہ ہے نا کہ یہاں پر جو دہشت گردی کے واقعات ہو رہے ہیں تو جن کی ڈیٹا موجود ہوتی ہے تو چلے ان کے فنگر پرنٹ بھی مل جاتے ہیں، نشاندہی بھی ہو جاتی ہے، لیکن جو انلیگل لوگ ہیں بالخصوص افغانیوں کا میں ذکر کروں گا تو ان کی یہاں پہ ڈیٹا موجود نہیں ہے، اور ان کی ڈیٹا موجودگی نہ ہونے کی وجہ سے یہاں پر پھر مشکلات ہوتے ہیں کہ یہ واقعات کس طرح ہوئے ہیں کس طرح نہیں ہوئے ہیں، کیونکہ ڈیٹا موجود نہیں ہوتا ہے. لیکن اب کل کے بعد جو ہے نا تو صورتحال واضح ہو جائے گی، صوبائی حکومتوں کا وہ اصل چہرہ بھی بے نقاب ہو جائے گا کہ وہ کتنے سیریس ہیں کتنے سیریس نہیں ہے. لیکن جہاں تک میری اطلاعات ہے تو کل کے بعد جو ہے نا کل جو آپریشن شروع ہونے والا ہے تو اس کے بعد میرے خیال میں ہمیں کہیں پر بھی پھر کوئی غیر قانونی بندہ نظر ٹھیک ہے. ارباب صاحب کی بات کو آگے بڑھاؤں گی. آپ نے کہا کہ صوبائی حکومتیں بھی اب جو پہلے ہم نے دیکھا کہ ٹال مٹول سے کام لیا جاتا رہا ظاہر ہے، لیکن وہ ایک پالیسی لائن کی منتظر رہتی ہیں. نیشنل ایکشن پلان موجود ہے لیکن اس کے باوجود اس کے نکات پر عمل نہیں نظر آتا، اور یہ جب واقعات بڑھ جاتے ہیں پھر ہم دیکھتے ہیں کہ اس قسم کے معاملات اور ایکشنز نظر آتے ہیں، لیکن کچھ وقت کے بعد ایک پھر سے ہمیں خاموشی نظر آتی ہے. عمران ظفر صاحب، اما چھا چوندو کراچی صوبائی راجدھانی ہے، کراچی سمیت حیدرآباد سمیت سندھ کے ॿियनि مختلف شہرن में इहो आज़ार असांखे मौजूदु आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां इहा सूरत हाल आहे जंहिंजा सही अंग अखर बि साम्हूं न पिया अचनि. त हाणे कहिड़े रीत सूबाई हुकूमत इन मामले खे डील कंदी ऐं चैलेंजिस जी अवां खां बि ज़रूरु पुछंदसि कहिड़ा चैलेंजिस रहिया आहिनि जंहिंजे करे माज़ीअ में ही कमु न थी सघियो, या जीअं अरबाब साहब चयो त हुनखे सूबाई हुकूमतुनि सीरियस न वरितो, पर हाणे उहो हुनखे सीरियस वठंदा त कहिड़ी उन हवाले सां छा असांखे ॿुधाईंदो? महिरबानी तव्हांजी नाजिया. ॾिसो चैलेंजिस त तमामु घणा आहिनि. बलोचिस्तान जी हालत ॾिसो, कश्मीर जी हालत ॾिसो, तव्हां KPK जी हालत ॾिसो, एतिरे क़दुरु ताईं जो कराची में कुझु ॾींहं अॻु में वाक़ियो थियो हो, पर दहशतगर्द सिंध पुलिस मौक़े ते पहुची दहशतगर्दनि खे मारे छॾियो हो. सो इहे सभु शयूं मद्देनज़र रखंदे जेके हालात हींअर मौजूदु आहिनि, असांखे लाइन ऑफ एक्शन मिलंदी आहे हमेशह फेडरल गवर्नमेंट खां. फेडरल गवर्नमेंट अफ़गान मुहाजिरीन के इमिग्रेंट्स जेके इलीगल इमिग्रेंट्स आहे उन्हनि खे कढण लाइ तयारी कोन हुई. हुननि नेशनल एक्शन प्लान ते अमल ई न पई करे फेडरल गवर्नमेंट. हालांकि नेशनल एक्शन प्लान नवाज़ शरीफ़ साहब जो ॾिनल हुयो हिन पाकिस्तान में ऐं हुन हुकूमत में असेंबलियुनि में साम्हूं आयो ऐं एपिक्स कमेटियूं क़ाइमु थियूं, पर फेडरल गवर्नमेंट उन में सफ़ा सीरियस कोन हुई. फेडरल गवर्नमेंट कुझु उपा न पई वठे. नादरा जो जेको डेटा, नादरा जो जेको सॼो जेको सिस्टम आहे उहो फेडरल गवर्नमेंट जे अंडर थो अचे. कहिड़ा अफ़गान मुहाजिरीन किथे किथे रहनि था, इहो सॼो डेटा जेको आहे इहो फेडरल गवर्नमेंट वटि मौजूदु आहे. अगरि फेडरल गवर्नमेंट सीरियस थिए थी त मां सम्झां थो त अफ़गान मुहाजिरीन खे हिन मुल्क मां कढण जो को ॿियो रस्तो कोन्हे, उहो आराम सां उन्हनि खे कढी सघनि था. पर फेडरल गवर्नमेंट खे इनिशिएट वठणु खपे ऐं फेडरल गवर्नमेंट खे हमेशह अॻु सूबाई हुकूमतनि खां अॻु में वधीक कमु करणु खपे, अॻु भराई करे वधीक कमु करणु खपे. अगरि इहे कमु नथा कनि त पोइ मां सम्झां थो त इहो फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो छा चवंदा आहिनि हिकिड़ी नाअहली आहे फेडरल गवर्नमेंट जी, जेकी उहा पंहिंजे कम ते पूरो नथी लहे. सूबाई हुकूमतुनि पंहिंजो कमु पूरो कयो, सूबाई एपिक्स कमेटियूं बि जोड़ियल आहिनि ज़फर साहब, ऐं काफ़ी वक़्त खां उहे कमु कनि पियूं. ऐं ही चैलेंजिस जेके मां ॼाणायो पिया त सूबाई वफ़ाक़ी गाइडलाइन जे इंतज़ार में सूबा हुजनि था, पर सूबा कमेटियूं जुड़ियल आहिनि, उते बि एपिक्स कमेटियूं कमु करनि थियूं, पर सूबा पंहिंजे हिसाब सां ॾिसनि पिया त सूबे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे, त उन वाले सां हू बि मुतहरिक नज़र कोन आया आहिनि हिन मामले खे वठी करे. न न, सूबा त हमेशह मुतहरिक रहनि. मूंखे ॿियनि सूबनि जी त न आहे ख़बर, पर मां सिंध ऐं बलोचिस्तान जी ॻाल्हि कंदुसि त सूबाई हुकूमतूं हमेशह उते मुतहरिक रहियूं आहिनि ऐं हमेशह जेको पिन पॉइंट जेके बि वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी हमेशह उन्हनि दहशतगर्दनि खे ॻोल्हे मारियो बि आहे.
पर इहे दहशतगर्दी जेकी आहे इहो वॾो हिकिड़ो मां सम्झां थो त इहो वॾो हिकिड़ो वॾो वास्ट सब्जेक्ट आहे। दहशतगर्दी जेकी असांजो हिंदुस्तान बर्दाश्त नथो करे। पाकिस्तान जी पॉपुलरिटी जेकी हाणे तव्हां ॾिसंदव त रिसेंटली ईरान ऐं US जे टॉक्स में पाकिस्तान हिकिड़ी बैन अल-अक़वामी तौर ते हिकिड़ी पज़ीराई हासिल कई। उन पज़ीराई खे मुंहिंजे ख़्याल में हिंदुस्तान बर्दाश्त नथो करे ऐं अफ़गानिस्तान में जेके असांजा अफ़गानी वेठा आहिनि उन्हनि खे इस्तेमालु था कनि पाकिस्तान जी धरती में नॉन स्टेबिलिटी आणण लाइ। त मां सम्झां थो हिन में हिंदुस्तान जो वॾे में वॾो हथु आहे। बिल्कुलु उन्हनि जे प्राइम मिनिस्टर चई चुका आहिनि तक़रीरुनि में बार बार त बलोचिस्तान में असांजो हथु आहे ऐं बलोचिस्तान में असां कॾहिं अमुन क़ाइमु करणु न ॾींदासीं। पर उन जे बावजूदि बि सूबाई हुकूमतूं ॾींहुं राति हिकु करे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जेकी जंग विड़ी रहियूं आहिनि, मां सम्झां थो इहा हिकिड़ी मिसाली जंग आहे ऐं इन मिसाली जंग में को बि दहशतगर्द जेको साम्हूं ईंदो उनखे सूबाई हुकूमतूं मुंहिंजे ख़्याल में उनखे इमरान सफ़र साहब अवां दुरुस्त पिया फरमायो त दुश्मन जेके मुल्क अनासिर आहिनि जेके एलिमेंट्स आहिनि उहे सरगर्म आहिनि। हिन में बि को शक न आहे जेको पाकिस्तान जो किरदारु बहितर थियो आहे उनखां पोइ हिननि वाक़िअनि में वाध थी आहे। पर जेके फॉल्ट लाइन्स आहिनि जंहिंजो बार बार ज़िक्र थींदो रहे थो त जेका सहूलतकारी थिए थी। अवां रीसेंट कराची वारे वाक़े जो बि ज़िक्र कयो, उन में बि अफ़गान शहरी मुलविस निकितो ऐं उन बावजूदि अवां चयो पिया सूबा मुतहरिक आहिनि, पर रिज़ल्ट छा आहे ग्राउंड ते? रिज़ल्ट सां ख़बर पवे थी त केतिरी एक्टिवनेस रही आहे। लाल माली साहब भी मूंसां गॾु मौजूद आहिनि। लाल साहब, अवां छा चवंदो इन समूरी सूरत हाल ते? ऐं अरबाब साहब खे मां ॿुधो जेको सम्झनि पिया त जेकॾहिं हीउ कमु अॼु ताईं न थी सघियो आहे त हिन जो वॾो बुनियादी कारण सूबनि जी जेका आहे त लैक ऑफ सीरियसनेस आहे। ऐं अवां इमरान साहब जो मौक़िफ़ बि ॿुधो, सम्झनि पिया त सूबा मुतहरिक रहिया आहिनि पर वफ़ाक़ मुतहरिक एतिरो न रहियो आहे जेतिरो उनखे रहणु खपे आहे, जेतिरी सीरियसनेस उनखे ॾेखारणु खपे आहे। पर हीअ कंहिंजी बि हुकूमत रही आहे, मसइलो तमामु पुराणो आहे ऐं उनखां पोइ असां ॾिसंदा आहियूं फॉल्ट लाइन्स खे एक्सप्लॉइट कयो वेंदो रहियो आहे, पर उन ते का रिज़ल्ट असांखे ग्राउंड ते नज़र छो न आई आहे? महिरबानी नाजिया। सभ खां पहिरीं त अफ़गानी हुजनि या ॿियनि मुल्कनि सां जेके बि गैर क़ानूनी तौर ते पूरे पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध जे शहर कराची ऐं भरपासे में सेट थी आहिनि, रहनि था पिया, उन्हनि खे पंहिंजनि वतन ॾांहुं वापसि वञणु घुरिजे ऐं हुकूमत जा जेके अहकामात आहिनि उहे लेटर एंड स्प्रेड जेके आहिनि जेके इम्प्लीमेंट थियणु घुरिजनि। अॼु जी ॻाल्हि त नाहे, इहे उहे अफ़गानी आहिनि। पहिरीं चयो वियो त अफ़गानिस्तान में जेको जंग लॻी आहे उते असांजो जंग लड़णु ज़रूरी आहे, असां माण्हू हितां पैदा करे उते जंग लड़ण लाइ मोकिलिया ऐं चयोसीं त इस्लाम खे ख़तरो आहे ऐं उतां खां जेके लखनि जे तइदाद में अफ़गानी आया उन्हनि खे न रुॻो असां रहायो पर असां उन्हनि जे नाले ते डॉलर्स वरिता ऐं उन्हनि खे फुल प्रोटेक्शन ऐं सहूलियतूं मुहैया कयूं। हाणे तव्हांजो जेको कंटेक्स्ट आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां चवां त इहो शायदि इन खां वधीक बहितरीनु मौक़ो कॾहिं बि न मिले जो सूबो सिंध जेको आहे उहो घटि में घटि गैर क़ानूनी जेके पाकिस्तान में रहनि था पिया माण्हू ॿियनि मुल्कनि जा उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणे। हीअ सिंध जा जेके सियासतदान आहिनि ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी खां तालुक़ रखंदड़ उहे असेंबली में मुतालबो कंदा रहिया आहिनि त हीअ जेके गैर क़ानूनी आहिनि या गैर क़ानूनी तारकीन वतन आहिनि जेके हिते रहनि था पिया गैर क़ानूनी तौर ते उन्हनि जो बि असांखे हिसो पती ॾिनो वञे NFC में। असांखे हू छाहे सिंध जा रिसोर्सिस इस्तेमालु कनि था, असांखे हुनजो इहो सभु कुझु ॾिनो वञे। पर तव्हांखे जेकॾहिं सिंध में तव्हां नज़र जोड़ाईंदव त तव्हांखे जेके सिंध जा इशूज़ आहिनि उहो मौजूदा हुकूमत ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी उहा प्रायोरिटी नज़र नथी अचे। हुननि जूं प्रायोरिटीज़ कुझु ॿियूं आहिनि, उन्हनि जूं प्रायोरिटीज़ जेके आहिनि उहे माण्हुनि खे जेके इशूज़ आहिनि सिंध जा पोइ इहे गैर मुल्की हुजनि पिया, सिंध में थियल ॿारनि जो अगवा हुजे, सिंध में अमन अमान जी सूरत हाल हुजे, सिंध में पीअण जे पाणी खां वठी सिहत जूं सहूलियतूं हुजनि। जीअं तव्हां हींअर ॾिठो त 200 खां वधीक ॿार कराची जे हिकिड़े हॉस्पिटल में पहिरीं इहो साॻियो केस रतो देरो बि थियो, हाणे कराची बि थियो आहे जंहिंमें 200 ॿार जेके आहिनि एड्स जी बीमारी जो शिकार थी विया। ऐं तव्हां जेको बि तव्हां रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि, तव्हां वर्ल्ड बैंक जी हिकिड़ी ताज़ा रिपोर्ट आई जंहिंमें ॾिठो त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको पैसो आयो आहे उहो माण्हुनि ते इस्तेमालु न थियो आहे, माण्हुनि ते ख़र्च न थियो आहे। उहो पैसो जेको आहे उहो गैर तरक़ियाती अख़राजात ते वधीक ख़र्च थी वियो आहे। त इहे सभु उहे इशूज़ आहिनि जिन तां हटाइण लाइ मौजूदा हुकूमत कमु कंदी रहे थी, पर हू सीरियस थी ऐं जेको इहो हिकिड़ी गोल्डन अपॉर्चुनिटी ख़ासि तौर ते सिंध खे मिली आहे या सिंध गवर्नमेंट खे मिली आहे
उन्हें खे कैश करे ताकि ये ख़बरूं ताकि नहीं ताकि टीवी चैनल्स जो ज़ीनत थी ते नज़र अचनि थियूं, नई अख़बारुनि जो ऐं नई इहो हुकूमत जेके प्रायोरिटी ते आहिनि। ठीक लाल साहब, अवां चयो त हिननि खे डाइवर्ट करण जे लाइ जेके बि अवामी इशूज़ आहिनि जेके नज़रअंदाज़ थियनि पिया, अमी सिंध जो हवालो बि ॾिनो ऐं मुख़्तलिफ़ आलमी रिपोर्ट्स जो हवालो बि ॾियो पिया, त उनखे डाइवर्ट करण जे लाइ हीअ हुकूमत हाणे असांखे मुख़्तलिफ़ मामलनि में असांखे नज़र अचे पई, पर हीअ जेके अवाम नज़रअंदाज़ थिए पियो, हीअ रुगो सिंध जी ॻाल्हि कोन्हे, सिंध समेत सॼे मुल्क में हिन वक़्तु सूरत हाल कुझु अहिड़ी नज़र अचे पई। जेकॾहिं केपी जो खे ॾिसूं था जिते अवां जी हुकूमत आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां, त उते बि नज़र अचे पियो त ताज़ो ई हिकिड़ो तकरारी बिल आहे जेको तमामु घणो बहस हेठि बि आहे, तनक़ीद हेठि बि आहे, पर उनजो दिफ़ा बि थिए पियो। अरबाब साहब, आपकी तरफ आऊँगी और इस ज़मन में ज़रूर बात कीजिएगा कि जो लाल साहब ने कहा कि अवामी इशूज़ बहुत ज़्यादा बढ़ चुके हैं इस हुकूमत के लिए, अब उनसे डाइवर्जन के लिए हुकूमत मुख्तलिफ़ चीज़ें सामने लेकर आती रहती है, तो अवाम की जो इशूज़ नज़रअंदाज हो रहे हैं, जो हुकूमत की जो पॉलिसी है उस पर ज़रूर आपसे जानना चाहेंगे। इस वक्त केपी के अंदर हमने ख़ास करके आप केपी में मौजूद हैं, जो सूरत हाल में उस मतनाज़ बिल को लेकर सामने आई जिस पर अवाम की बड़ी शदीद तनकीद है, लेकिन हम देख रहे हैं कि मरकज़ी क़यादत का मौक़िफ़ कुछ मुख्तलिफ है, बाकी पीपल्स पार्टी और नून लीग की जो सूबाई जो असम्बली के लोग हैं वो तो उन मराहत के हक़ में हैं, उन इख्तियारात के हक़ में। अवाम को क्या मिलेगा, अवाम कहाँ है इस सारी डिबेट में? देखिए, पहले तो मैं जरा अपने भाई के सवाल का जवाब दे दूं, क्योंकि मुझे सारे की तो इतनी अच्छी नहीं थी, लेकिन मैं वो समझ रहा था कि वो वफाक की हुकूमत पर कुछ तनकीद कर रहे थे, तो उनकी इत्तला के लिए मैं बताता चलूं कि 18th अमेंडमेंट के बाद तमाम अख्तियारात सूबों को मिल चुके हैं। अब सूबे के चीफ मिनिस्टर जो चीफ एग्जीक्यूटिव भी है, तो अब ये उन पर वो मुयसर है कि वो अपने सूबे में मेरी अमन व अमान के हवाले से और दीगर इशूज के हवाले से वो कितने काम करते हैं। तो अगर हम सूबाई अभी देख लें कि ये चारों सूबे हैं, तो उसमें अब तक जो पंजाब की वज़राला है तो उनकी कारकर्दगी सबसे बेहतर है। अगर हम दीगर सूबे के मुकाबले में पंजाब को देख लें, तो पंजाब में मेरे ख्याल में अफगान जो महाजरीन है, तो वहाँ पर जो गैर कानूनी मुकीम है तो वो आपको 2-3% की मिलेंगे, जो कि दीगर सूबों के मुकाबले में कुछ भी नहीं है। तो कारकर्दगी अगर हम देख लें तो क्योंकि 18th अमेंडमेंट के बाद ये सब कुछ हो रहा है। अब अगर हम एक चीज वफाक पर इल्जाम लगाएंगे कि वफाक ये नहीं कर रहे, वफाक वो नहीं कर रहे, तो वफाक से तो 18th अमेंडमेंट के बाद तमाम अख्तियारात सूबों को। लेकिन अरबाब साहब, वो कौमी मसाइल पर बात कर रहे हैं, लाइक दहशत गर्दी की वो बात कर रहे हैं, जिस तरह से दूसरे जो कौमी मसाइल हैं जिन पर वो बात कर रहे हैं कि वफाक की गाइडलाइन बड़ी ज़रूरी होती है उन मामलात में। वफाक की तरफ से जिस तरह से आपने कहा कि सूबों ने अदम दिलचस्पी दिखाई, तो वो कह रहे हैं कि वफाक की जानिब से वो इनिशिएट होना चाहिए थे ये इस किस्म के मामलात, और फिर अगर वो इस वक्त सूबों का मोरिद इल्ज़ाम ठहरा रहे हैं तो वो जस्टिफाइड नहीं है, वो ये बात हो रही थी उस वक्त। तो देखिए, वफाक जब एक्शन लेता है, वफाक जब ऑपरेशन करता है, तो तब भी उसमें सूबे मुदाखलत करते हैं। बिलखसूस में अपने सूबे खैबर पख्तूनख्वा की और बलूचिस्तान की बात करूंगा, क्योंकि ये दोनों सूबे जो दहशत गर्दी की लहर में है। तो यहाँ पर जब भी ऑपरेशन होते हैं तो अक्सर हुकूमतें भी मुखालिफत करती है, जो छोटी बड़ी सियासी जमातें हैं वो भी मुखालिफत करती है। तो देखिए, इस तरह तो काम नहीं चलता है ना, कि अगर आप वो वफाक को फ्री हैंड दे दे तो फिर आप देखिए कि किस तरह सूबे बेहतर होते हैं, किस तरह अमन व अमान बेहतर होता है। लेकिन मसला यहाँ पे ये भी तो अब वफाक की जिम्मेदारी है कि किस तरीके से लेके चलना है सूबों को साथ, तो ये भी तो वफाक की जिम्मेदारी है कि किस तरीके से सूबों को लेकर चलना। आपने कहा कि हर कदम की मुखालफत होती है, वफाकी सरकार के हर अमल की मुखालफत की जाती है सूबों की जानिब से। आपकी आवाज ब्रेक हो रही है, मुझे समझ नहीं आती समझ। अरबाब साहब, मेरी आवाज अब आप तक ठीक पहुंच रही है, मुझे सुन पा रहे हैं आप? आवाज आपकी ब्रेक हो रही है, मुझे बिल्कुल समझ नहीं आ रही है। हम कोशिश करते हैं कि आपसे राब्ता दोबारा से करें ताकि आपको मेरी आवाज़ समझ आ सके। अगर आपको अब मेरी आवाज़ ठीक आ रही है तो मुझे काइंडली रिस्पॉन्ड कीजिएगा, नहीं तो हम आपसे दोबारा से राब्ता कर लेते हैं। मेरी आवाज़ ठीक है, आपको आ रही है? हेलो जी, अरबाब साहब मुझे सुन रहे हैं? मेरी आवाज़ आप तक ठीक पहुँच रही है?
नहीं ना नाजिया, आपकी आवाज बिल्कुल ब्रेक हो रही है, मुझे बिल्कुल आपकी आवाज ठीक है बाब साहब, हम आपसे दोबारा राब्ता करते हैं ताकि आप मेरे सवालात को भी समझ सकें, और जो अवाम जानना चाहते हैं कि इस वक्त जो सूरत हाल एक बनी हुई है मुल्क के अंदर, और हर सूबे के अंदर हम एक सूरत हाल देख रहे हैं कि उसके अंदर कुछ जिम्मेदारियां वफाक के ज़िम्मे हैं, कुछ जिम्मेदारियां सूबों के ज़िम्मे हैं, तो वो इस वक्त किस हद तक अदा हो रही हैं। इमरान साहब, अवां छा चवंदो हाणे जेका ताज़ी सूरत हाल असीं केपी जो ज़िक्र कयोसीं, सिंध जो ज़िक्र कयो, लाल साहब आए, ज़ाहिरा उते जिन मसलनि खे हुननि ॻणायो उन जो ज़िक्र अवाम बि करे थो, आलमी रिपोर्ट्स में बि अचे थो। ताज़ो ई 2 ॾींहं अॻु हिकिड़ी रिपोर्ट साम्हूं आई जंहिंमें ॼाणायो वियो त कराची, जंहिंखे माज़ीअ में रोशनियुनि जो शहर सुञातो वेंदो, उहो कराची हाणे चवनि था त रहण जे क़ाबिल न रहियो आहे। दुनिया जे 173 मुल्कनि जी उन लिस्ट में कराची जो नंबर 170 पोज़ीशन ते आहे। ऐं ॼाणाए पियो उन खां पोइ सिर्फ़ु 3 मुल्क आहिनि जेके जिन मां बि 2 अहिड़ा आहिनि जेके जंग सटियल आहिनि, त उहे सिर्फ़ु कराचीअ खां हेठि आहिनि। त ही इन समेत खोड़ अहिड़ा मसइला आहिनि जिन ते जेका हुकूमत जी पोज़ीशन नज़र अचणु घुरिजे उहा नज़र कोन पई अचे। ताज़ो केपी अंदरि बि असां ॾिठोसीं त जेको तकरारी बिल आयो आहे उन में बि सूबाई जेके हिते माण्हू मौजूदु आहिनि असेंबली अंदरि, उहे उनजी हिमायत कनि था त मामला थियणु घुरिजनि, पर इन सॼी डिबेट में अवाम जो ज़िक्र किथे बि कोन पियो थिए। ॾिसो नाजिया, पहिरीं ॻाल्हि त इहा त मां पंहिंजे भाउ तव्हां केपी खे मां दोस्त खे खयों, उनखे मां इहो हिकिड़ो जवाबु ॾींदुसि त हो था चवनि त सूबाई हुकूमतुनि जो कमु आहे। बिल्कुलु नेशनल एक्शन प्लान सभिनी जो मसइलो आहे, इहो सिर्फ़ु सूबाई हुकूमत जो 18वीं तरमीम खां पोइ मसइलो कोन्हे या वफ़ाक़ी हुकूमत जो मसइलो कोन्हे, इहो सभिनी जो मसइलो आहे। नेशनल एक्शन प्लान जॾहिं टेबल थियो या नेशनल एक्शन प्लान जॾहिं लीगलाइज़ थियो हिन मुल्क में, तॾहिं खां वठी अॼु ताईं नेशनल एक्शन प्लान ते ओड़े क़दुरु अमल न थियो आहे। ऐं न ई नज़र ईंदे, न ई मूंखे त ज़ाती राय इहा आहे त मूंखे नज़र बि नथो अचे त इहो अहिड़े तरीक़े सां इम्प्लीमेंट थींदो। छाकाणि त तव्हांजे माज़ी जा फुट स्टेप्स खणी ॾिसो त जेकी वफ़ाक़ी हुकूमत आहे उन जा किथे न किथे सहूलियतकारी में तमामु घणा हुननि जा पेरा तव्हांखे नज़र ईंदा। ऐं मां नथो सम्झां त वफ़ाक़ी हुकूमत नेशनल एक्शन प्लान खे एॾो इम्प्लीमेंट करण लाइ एॾो सीरियस आहे। ॿी ॻाल्हि माली साहब कई त बाबा सिंध हुकूमत जेकी आहे उहा ॾिसो त तव्हांजे सिहत में ॾिसो यार, असां सिहत में त सभिनी खां सुठियूं हॉस्पिटल्स ठारायूं आहिनि। ॿियो तव्हां असांजा सेक्टर्स ॾिठो, कराची में ॾिसो न त ताज़ो असां हिकिड़ो शाराए भुटो तोहफ़े जे तौर ते कराची शहरियुनि खे ॾिनो आहे। मां मञा थो पर अवांजा सीनियर वज़ीर साहिबाननि जेको पंहिंजे ट्रीटमेंट लाइ अॼु बि ॿाहिरि वञनि था, बावजूदि इंटरनेशनल लेवल जी सहूलियतूं सिंध अंदरि मौजूदु आहिनि। न उन्हनि जो पंहिंजो को पर्सनल डॉक्टर हूंदो या जीपी उन्हनि जो हुते अबूधाबी वियो हूंदो या हुते रहंदो हूंदो, तंहिंजे करे हलिया विया हूंदा, अहिड़ी ॿी ॻाल्हि कोन्हे। या छुटियुनि ते विया हूंदा त उन्हनि खे तकलीफ़ थी हूंदी त उन्हनि ऑपरेशन कराए छॾियो हूंदो, अहिड़ो को वॾी ॻाल्हि कान्हे। पर असां हॉस्पिटल्स जो तव्हां मयार ॾिसो नाजिया, त हॉस्पिटल्स जो मयार पंजाब के बलोचिस्तान जे हॉस्पिटल्स खां असांजे हॉस्पिटल्स जो मयार तमामु घणो सुठो आहे। जिते किथे अमन अमान जी सूरत हाल आहे, अमन अमान जी सूरत हाल मां ईअं नथो चवां त 100% असां सफ़ा सही थी वई आहे ऐं दहशतगर्दी कान्हे ऐं क्राइम कोन्हे। क्राइम त दुनिया जे वॾे शहर शिकागो, न्यूयॉर्क, लंडन, ओड़नि शहरनि में क्राइम आहे, त इहो नंढो क्राइम जे माली साहब खे शायदि कराची जा उहे ॾींहं विसरी विया आहिनि त जॾहिं हिकिड़ी कॉल ते सॼो कराची बंदि थी वेंदो, ॿोरीबंदि लाश मिलंदा हुया ऐं माण्हुनि जे मुंडियुनि सां फुटबॉल खेॾा वेंदा हुआ, उहो कराची हुयो जॾहिं हिकिड़ी दहशतगर्दी जी लपेट में हुयो। हिकिड़ी अजीब हिकिड़ो कराची हुयो हुन ज़माने में दहशतगर्दी जी लपेट में। पर हाणे उहो कराची डिफरेंट थी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसो त अवाम खे सहूलियतूं मौजूदु आहिनि। अमन अमान जे लिहाज़ खां ॾिसो त कराची जूं रोशनियूं वापसि बहाल थियनि थियूं पयूं, पर असांजे मुल्क खे डिसस्टेबलाइज़ इमरान साहब, ही 2 ॾींहं अॻु जी रिपोर्ट आहे जंहिंमें कराची खे रहण जे क़ाबिल न पिया ॼाणा वञे, कोई हितां जी रिपोर्ट न आहे, आलमी इदारनि जी रिपोर्ट आहे। अवां दुरुस्त फरमायो त सिहत जे मैदान में या कुझु ॿियनि मैदाननि में जिन खे अवां ॻणायो पिया त कुझु कमु थियो आहे, पर हाणे 18 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध अंदरि मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं 18 सालनि जी कारकर्दगी जे मुक़ाबले में ही कुझु कम ॾिसूं था त अव्हां खे पाणे अंदाज़ो थी वेंदो त कंहिंजो वज़न वधीक आहे, कारकर्दगी जो वज़न वधीक आहे या जेको कयल कमु आहे उनजो वज़न वधीक आहे। ॾिसो नाजिया, 18 सालनि जी हुकूमत में वफ़ाक़ी हुकूमत असांखे नाहे मिली ऐं वफ़ाक़ी हुकूमत हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कमनि में, तरक़ियाती कमनि में ऐं घणी शयुनि में रंडकूं अटकाईंदी आहे ऐं अटकाईंदी रहंदी हुई। तव्हां पीटीआई जे दौरे हुकूमत ॾिसो, हो त सिर्फ़ु इंतकामी सियासत ते यकीन था रखनि
नैब जे पोयां पइजी विया त नैब नेशनल अकाउंट ब्यूरो खे एक्टिव करे छॾियऊं ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु को कमु पाकिस्तान में कोन थियो ऐं पाकिस्तान 25 साल पोयां धकेलजी वियो। उन खां पोइ हाणे जेकी हुकूमत आई आहे, असां हिन वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो ज़रूरु आहियूं, पर असां हिननि खां वज़ारतूं न आहिनि माणियूं। असां अॼु बि चऊं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेके चवण ते तव्हां नथा लॻो त तव्हां सुभाणे घाटे में वेंदव। तव्हांजी सियासत ॾिसो, पंजाब सभु चवंदा आहियूं पंजाब बड़ा भाई है, पंजाब बड़ा भाई है। पंजाब वॾो भाउ त आहे, पर उनखे ॿियनि नंढनि सूबनि सां त उहो मियाना रवी जो रवैयो इख़्तियार करणु खपे, उहो भाईपी जो रवैयो इख़्तियार करणु खपे। बजट सिर्फ़ु पंजाब में थो वञे, मेट्रो सिर्फ़ु पंजाब में थी हले, ऐं इहे शयूं त पोइ माण्हुनि खे अवाम खे ज़रूरु तकलीफ़ थिए थी। इमरान साहब इहे शयूं साम्हूं आहिनि जेके अवां चयो था कि कहिड़ी रीति सिंध खे नज़रअंदाज़ कयो वियो, सिंध जा कुझु मनसूबा जेके वफ़ाक़ सां करणा हा सहकार सां, उहे कहिड़ी रीति अणपूरा आहिनि, बिल्कुलु नज़र अचे पियो सभिनी खे। पर उन सां गॾोगॾु इहो बि नज़र अचे पियो त अवाम इहा ज़िम्मेवारी अव्हां खे ॾिनी सिंध जे हवाले सां पॉलिटिकल लीडरशिप खे पंहिंजो मुतहरिक किरदारु अदा करणो। अॼु बि अवां इत्तेहाद में मौजूदु आहियो ऐं इंतिज़ामी जेके अहम पोज़ीशन्स आहिनि उहे पीपल्स पार्टी वटि मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी पाण ॼाणाए थी त असां खां सवाइ हीअ हुकूमत हली कोन थी सघे, पर उन बावजूदु सिंध जो केस कीअं रखिणो आहे असराइते नमूने ऐं छो न पिया उनजा रिज़ल्ट्स अचनि, त इन में सिर्फ़ु वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त ज़िम्मेवार या फेलियर नथा चई सघूं। उन में त सिधी सादी छोकी सिंध जो अवाम अव्हां खे चूंडे आयो आहे, त सिंध जो अवाम सवाल बि पुछाणो बि अव्हां खां ई करे थो त छो न असांजी दाद रसी थी आहे। न बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जी दाद रसी थिए थी। जेके वॾा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि उन में असां उन्हनि खे चऊं था K4 प्रोजेक्ट आहे, पाकिस्तान जो सॉरी कराची जो पीअण जे साफ़ पाणी जो प्रोजेक्ट आहे, पर उन में वफ़ाक़ असांजो केस नथी ॿुधे। हाणे हिकिड़ी वफ़ाक़ गवर्नमेंट में असां हिसेदार आहियूं ऐं असांजी शइ उहा नथी ॿुधे त ज़ाहिर आहे अॻियां वञी पाकिस्तान पीपल्स पार्टी फ़ैसिला करे सघे थी, हुकूमत खां धार बि थी सघे थी। असां को आयत या को हदीस कोन्हे त असां हिननि सां गॾु हुकूमत में हूंदासीं, असां हिननि खां धार थी सघूं था। ठीक इमरान साहब, अवां जो मौक़िफ़ आयो आहे, मूंसां गॾु अरबाब साहब बि मौजूदु आहिनि, लाल साहब बिन। लाल साहब, हाणे सिंध सूबे जो अवां जेका ॻाल्हि कई ऐं इमरान साहब उनजो जवाब बि ॾियनि पिया त ज़ाहिर आहे अॻियां हली इहे फ़ैसिला वठी बि अहिड़ा फ़ैसिला बि वठी सघजनि था जो हिन हुकूमत खां धार थिए। अॻु सां इहे बयान ॿुधाइनि, इहे नवां कोन्हनि ऐं मसइला बि जेके असीं ॼाणायूं पिया उहे बि नवां कोन्हनि। पर KP अंदरि जेका सूरत हाल आहे, ॻाल्हि वरी बि उते अचे थी त जेकॾहिं अवाम हिते नज़रअंदाज़ थिए पियो त ॿियनि सूबनि अंदरि उनजी छा पोज़ीशन आहे, त असांखे को घणो फ़र्क़ु कोन पियो नज़र अचे। सूबा भले पंहिंजी रैंकिंग बहितर करनि, पर जेको अवाम जो हाल आहे उन्हनि जी रैंकिंग बहितर कोन पई थिए। ताज़ो ई जेको हीउ बिल आयो आहे तकरारी KP अंदरि, उन ते अवाम शदीद तनक़ीद करे पियो, उन ते जेको मीडिया आहे उतां जो उहो बि तनक़ीद करे पियो, हर पासे खां तनक़ीद थिए पई, पर हुकूमत उनजे दिफ़ा में मौजूदु आहे। ऐं हिते इहा कंपेरिजन ॾिनी पई वञे त हीउ कानून बि अॻु खां मौजूदु आहे, ॿियनि सूबनि में अहिड़ियूं मरातूं या इख़्तियार मेंबर्स वटि मौजूदु आहिनि। हीअ डिबेट पंहिंजी जाइ ते, पर अवाम खे छा मिलंदो? असेंबली मेंबरनि खे सभु कुझु मिलंदो, अवां पाण माली ॾुखियाईनि जो ज़िक्र बि कंदा आया आहियो, सहकार न हुअण जो ज़िक्र बि कंदा आया आहियो। अवाम खे छा ॾींदी हीअ हुकूमत जेका हिन वक़्तु बि उनजी पंहिंजी प्रायोरिटी पंहिंजे इख़्तियारनि ऐं मरातुनि खे वठी करे आहे? नाजिया ॾिसो, सियासी माण्हू जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजी ॻाल्हि मञाइण लाइ कूड़ बि कंदा आहिनि या पंहिंजी हुकूमतनि जो दिफ़ा बि कंदा आहिनि। मुंहिंजे वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट जो ज़िक्र कयो जंहिंमें इहो NFC अवार्ड जे तहत सूबनि खे मज़बूत थियणो हो ऐं सूबनि में तरक़ी थियणी हुई, पर उहो बहितर अबतरी ॾांहुं इहे मामलात ॿिया हलिया। उनमें वफ़ाक़ जी कारकर्दगी जो ज़िक्र आहे त उहा बि बहितर न रही आहे, ॿिन्ही जो कंपेरिजन थियल आहे। नाजिया मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न पूरी, उन्ही वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट में इहा ॻाल्हि मौजूदु आहे कि KP के वटि थोरे घटि पैसा मिलिया उन्हनि खे, पर उनका पर कैपिटा इनकम जेको एक्सपेंडिचर जेको कयो आहे उहो ॿियनि सूबनि जी भेट में उन्हनि जी स्टार परफॉर्मेंस आहे। इहो ऐं मुंहिंजी रिपोर्ट न, ऐं वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट ॿुधायां थो पियो। जेसिताईं कराची जी ॻाल्हि थी, ॾिसो कराची में इमरान भाउ चयो त पंहिंजो जेको उहे ॾींहं यादि करियो, बिल्कुलु उहे ॾींहं बि यादि आहिनि, पर हिन वक़्तु मुसलसल 18 साल सिंध ते हुकूमत करण खां पोइ जेका कराची जी जेका इहा रिपोर्ट आई आहे त दुनिया जे उन्हनि शहरनि में शामिल थी वियो आहे टॉप में जेके न रहण जहिड़ा आहिनि। ऐं इहो को रिपोर्ट कंहिं पाकिस्तान जी कंहिं सियासी पार्टी न जोड़ी आहे, न ई कंहिं NGO जोड़ी आहे। इहो इकोनॉमिक इंटेलिजेंस यूनिट नाले जो हिकिड़ो इदारो आहे, इहो शहरनि जी जेका कंदो आहे
पंहिंजी कारकर्दगी या उन्हनि जी डेवलपमेंट ॾिसंदो आहे उन खे वठी आया आहिनि। हाणे उन में रुॻो इहो नाहे त उहो लेस्ट लिवेबल आहे, पर उन्हनि इहो जेको 1 सदी खां वधीक पहिरीं जंहिंमें बिजली हूंदी हाणे उहो बिजली फराहम कोन थी थिए। माण्हुनि खे K4 जो ज़िक्र कयो, हू 22-25 साल थी विया आहिनि, उहो K4 मुकमल कोन थो थिए। इहे इन जा वज़ीर अचनि था, कराची जी आवाम खे ऐं पूरे मुल्क जी आवाम खे ही जेके ॿार सम्झनि था, चवंदासीं डबल डेकर बसूं था आणियूं। हाणे डबल डेकर बसनि वारो रवाज ई जिते ख़तम थी वियो, ऐं अलाए किथां खां डबल डेकर बसूं ही हाल जेको आहे सभिनी जे साम्हूं आहे। असां सॼो ॾींहुं हुन ते ॻाल्हायूं बि था, अवाम बि ॻाल्हाए थो, पर जंहिं रिपोर्ट जो अवां हवालो ॾियो पिया हुन में इहो बि मेंशन थियल आहे त सिंध समेत ओवरऑल सूबनि खे जेको ह्यूमन डेवलपमेंट ते ऐं उन में वफ़ाक़ी सरकार जो बि ज़िक्र आहे, ह्यूमन डेवलपमेंट ते जेको कुझु करणो हुयो उहो 20% बि कोन थियो आहे। त ही ह्यूमन डेवलपमेंट जी ॻाल्हि आहे त बाक़ी ख़र्च ही मामरा इनपुट बेस कमु थिए पियो, आउटपुट बेस कमु किथे बि न थियो आहे। नादिया, इहो हाणे ह्यूमन डेवलपमेंट ॾिसो न, जेकर तव्हां सिहत में इन्वेस्ट करियो था त इहा बि ह्यूमन डेवलपमेंट आहे, एजुकेशन में करियो था इहा ह्यूमन डेवलपमेंट आहे। मूं थियो इहो इकोनॉमिक इंटेलिजेंस यूनिट जेको कराची जी ॾिनी, जेका बारे में जेको ॿुधायो आहे त उन में न सिहत एप्रोप्रिएट आहे, न इंफ्रास्ट्रक्चर आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न गंदगी खणण जो निज़ाम आहे। इहो तव्हां न सिर्फ़ु कराची जी ॻाल्हि आहे, पर पूरो सिंध जेको आहे पीपुल्स पार्टी तबाह ऐं बर्बाद कयो आहे। हाणे हिकिड़े तरफ़ त इहो दावो था कनि, जेकॾहिं हिननि खे चइजे त जेकॾहिं स्कूलनि में जेकॾहिं ॿार भितूं किरण सबबु मरनि था त हीअ चवनि था त असां वटि रिसोर्सिस न आहिनि। जेकॾहिं हिननि वटि रिसोर्सिस न आहिनि ऐं जॾहिं मोटरवे जी ॻाल्हि कयूं था, चवनि था फेडरल गवर्नमेंट ठाहींदी, त जॾहिं फेडरल गवर्नमेंट मोटरवेज़ बि नथी ठाहे ऐं तव्हां वटि रिसोर्सिस बि कोन्हनि, त पोइ तव्हां 300 अरब रुपया छो आछिया आहिनि? तव्हां छो सरप्लस बजट ॾेखारे तव्हां जेको आहे वफ़ाक़ खे कमिटमेंट करे ॾियो पिया? तव्हां छो मुल्तान में ऐं पंजाब जे ॿियनि शहरनि में तव्हां डेवलपमेंट्स करायो पिया ऐं तव्हां खां पाकिस्तान पंहिंजे सूबे में जेका आहे उहा डेवलपमेंट थिए कोन थी? सिर्फ़ु इते ई न, पीपुल्स पार्टी जिते जिते रूल करे पई उते तव्हां ॾिसो तबाही ऐं बर्बादी। लाल साहब थोरो असांखे केपी जो बि ॿुधायो, अवां आलमी रिपोर्ट साम्हूं रखंदे थोरी ग्राउंड जी सूरत हाल असांखे उतां जी बि ॿुधायो त उते छा बहितर आहे सूरत हाल ॿियनि सूबनि जी भेट में, या जेका सूरत हाल जेका आवाम सां उते जेके वाइदा थिया ऐं ताज़ो ई जेको ही तकरारी बिल साम्हूं आयो आहे उहो बि ज़रूर असां सां शेयर कजो त छा आवाम जे लाइ छा सोचे पई उतां जी हुकूमत? जेकॾहिं तव्हां मूंखे हिकिड़ो मिंट ॾींदो त तव्हांखे वाज़े करे रिपोर्ट जो ज़िक्र कयो त ॿियनि सूबनि जी भेट में केपीके जी परफॉर्मेंस बहितर आहे। एंटी करप्शन इंडेक्स जो जेको परसेप्शन आयो हो उन में तव्हां ॾिठो त केपी जेको आहे सभ खां घटि जेको करप्ट उनजी पुलिस या उन जा इदारा आया हुआ। जेसिताईं बिल जी ॻाल्हि कयो था पिया, इन बिल सभिनी पार्टियुनि गॾिजी पास कयो, पर जीअं उन ते तनक़ीद थी, जीअं मीडिया तनक़ीद थी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन ते शदीद जेको आहे ज़बरदस्त क़िस्म जो फौरी तौर ते एक्शन वरितो ऐं केपीके हुकूमत खे चयो आहे त इहो बिल वापसि वठो। असांजी हुकूमत ईअं नाहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहो नाहे त माण्हू रोंदा रहनि, माण्हू रड़ियूं कंदा रहनि। जीअं तव्हां ॾिसो 6वीं तरमीम ऐं 27वीं तरमीम थी, हाणे जेको HRCP जी कहिड़ी रिपोर्ट आई आहे उन में चयो आहे त उनजे अचण खां पोइ पंहिंजो अदलिया में करप्शन चोट चढ़ी वई आहे। त ही असां ऐं उन ते सॼी दुनिया उनजी मुखालफ़त कंदी रही ऐं 6वीं ऐं 27वीं तरमीम ख़तमु करण जो मुतालबो कंदी रही, पर भुट्टो का नवाज़ आहे छाकाणि त भुट्टो जो आइन हुयो, हुननि जो पंहिंजो हुयो, वणे चिकन ई सम्झनि था पिया त उनखे तबाही बर्बाद करे छॾियो। केपी में या किथे बि जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते का जाइज़ तनक़ीद थिए थी त न सिर्फ़ु उहो उनखे तस्लीम बि करे थी ऐं उन ते हू एक्शन बि वठे थी ऐं उनखे बहितर बि करे थी, ऐं इहो ई थियो आहे त हाणे इहो बिल रिव्यू थींदो ऐं इहो बिल इंशाल्लाह वापसि थींदो। ठीक, लाल साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। अरबाब साहब आप मेरे साथ मौजूद हैं, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? जी जी आ रही है। अरबाब साहब, लाल साहब ये कह रहे हैं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ और दूसरी पार्टियों में फ़र्क ये है उनकी हुकूमतों में कि अगर उन पर कोई तनकीद होती है और वो समझते हैं कि वो जायज़ तनकीद है तो उस पर वो फ़ौरन उस पर कोई उनका कोई रिएक्शन आ जाता है, उस पर कोई एक्शन ले लेते हैं। अब भी वो कह रहे हैं कि इस मतनाज़ बिल को लेकर जब ये तनकीद सामने आई है तो फिर अभी नजर सानी का उस पर मामला फौरी लिया गया है। क्या कहेंगे आप? ये फ़र्क बता रहे हैं वो दूसरी पार्टियों और PTI में। जी अरबाब साहब। तो अव्वल तो मैं उनको सियासी जुमात तस्वर करता ही नहीं हूँ, क्योंकि अगर ये सियासी लोग होते तो देखिए ये असेंबली में बैठे हैं,
کابینہ میں بیٹھے ہوئے ہیں, وزیر اعلیٰ ہے, وزراء ہے, تو ان کو اتنی بھی سمجھ بوجھ نہیں ہے کہ آیا جو بل یہ لا رہے ہیں یہ صحیح ہے غلط ہے. یہ پہلی دفعہ نہیں ہے, اس سے پہلے بھی مائن اینڈ منرلز کا جو بل لایا تھا, تو جب ان کے وزراء سے وہ پوچھا گیا کہ آپ لوگ تو کابینہ میں بیٹھے تھے تو آپ لوگوں نے اس سے کیوں اس وقت ایکشن نہیں لیا, تو انہوں نے کہا کہ ہم نے تو بل دیکھا ہی نہیں ہے, بس ہمارے سامنے رکھ دیا گیا اور ہم نے دستخط کر دیے. یہ ان کی وہ جو وجہ تھی جو انہوں نے بیان کر دی تھی. ابھی جو بل آیا ہے تو دیکھیں اس میں بالکل میں ہماری جو یہاں پر اپوزیشن کی جماعتیں ہیں جس میں بشمول میری پارٹی بھی شامل ہے, میں ان کی بھی مذمت کرتا ہوں کہ ان لوگوں نے اس بل پر دستخط کیوں کیے. وہ تو بڑے ایکسپیرینس لوگ ہیں, آپ کی پارٹی سمیت جو اپوزیشن ہے وہ تو بڑے ایکسپیرینس لوگ ہیں. آپ کہہ رہے ہیں کہ ان کو نہ تجربہ ہے اور یہ سیاسی لوگ نہیں ہیں جو نہیں سمجھ پاتے کہ کیا کرنا چاہیے. لیکن یہ تو بڑی جو صوبائی قیادت ہے, مسلم لیگ نون کی ہو, پاکستان پیپلز پارٹی کی ہو, دوسری جماعتیں ہوں, وہ تو بڑی ایکسپیرینس ہیں. اب وہ بھی ایسی غلطیاں کریں گے تو پھر کیا فرق رہ جائے گا؟ تو ان کو تو ہم نوٹس دے رہے ہیں نا, ان سے ہم جواب طلبی کر رہے ہیں کہ انہوں نے کیوں اس طرح کے یہ متنازع بل پہ انہوں نے دستخط کیے تھے اور اس کی حمایت کی تھی. وہ تو ہم اپنا ایکشن وہ لے رہے ہیں اور ان سے ہم باقاعدہ جواب طلبی کر رہے ہیں. لیکن بات یہ نہ دیکھیں کہ چلے ہم تو بہت برے ہیں. ہمیشہ سے تحریک انصاف جو ہے وہ ہم پہ الزامات لگاتی تھی کہ ان لوگوں نے ملک لوٹا ہے اور انہوں نے ذاتی مفادات کے لیے یہ کیا ہے وہ کیا ہے, تو چلے ہم برے صحیح. یہ لوگ کیوں یہ سب کچھ کر رہے ہیں؟ کیونکہ دیکھیں ان کو تو کوئی تو پھر یہ کہتے ہیں کہ مسلم لیگ نے بھی تو یہ کیا ہے, پیپلز پارٹی نے بھی یہ کیا ہے. تو چلے اگر یہ اس قسم کی مثالیں دے رہے تو پھر یہ اپنے آپ کو دودھ کے دلے کیوں کہہ رہے ہیں؟ پھر اس قسم کی باتیں نہ کرے, پھر بس وہی یہ بھی یہی باتیں کرتے چلے کہ ہم بھی وہ سیاست کرتے ہیں جو دیگر جماعتیں کرتی آ رہی. یہ دیکھیں نا, یہ جو ہے نا تو ان لوگوں کا بس صرف اور صرف اپنی ذاتیات کی حد تک ان کے مفادات ہے. یہ جو ابھی بل آیا ہے اسے دیکھیں کہ ہمیں 8 نیشنل کوڈ مل جائے, ہمیں بلو پلس پاسپورٹ جو ہے وہ تا عمر تا حیات ہمیں مل جائے, ہمارے بیوی بچوں کو بھی مل جائے. تو دیکھیں یہاں پہ غریب کا بچہ مر رہا ہے, یہاں پر لوگوں کو 2 وقت کی روٹی مشکل سے مل رہی ہے, ان لوگوں کو اپنی عیاشی کی پڑی ہوئی ہے کہ ہمیں بلو پاسپورٹ دیا جائے, ہمیں یہ دیا جائے, ہمیں ہم سے ٹول پلازا پہ ٹیکس نہ دیا جائے. تو اگر کوئی عام بندہ جو ہے وہ ٹول پلازے سے گزر کر ٹیکس دے گا تو یہ لوگ کیوں نہیں دیں گے؟ ان لوگوں کو تو اب صرف جنت کا ٹکٹ لینا میرے خیال میں باقی رہ گئے. باقی تو یہ اپنے لیے تمام مراد وہ حاصل کر رہے کہ ہمیں تنخواہیں بھی 5-6 لاکھ روپے مل جائے. یہاں پر دیکھیں ایک مزدور کی جو تنخواہ ہے وہ میرے خیال میں 20-30 ہزار روپے ہے. یہ اپنے لیے 5-6 لاکھ روپے کی تنخواہوں کی ڈیمانڈیں کر رہے ہیں. ٹھیک ہے, لیکن ارباب صاحب میرے پاس کچھ چیزیں موجود ہیں, جیسے اس میں آپ نے ذکر کیا کہ لوگ بھوک سے مر رہے ہیں اور لوگ خودکشیاں کر رہے ہیں, لوگوں کی حالت یہ ہے اور ظاہر ہے اس لیے حکومت کو سوچنا چاہیے. تو میں ضرور, میرے پاس کچھ فگرز ہیں کہ سندھ کا جو پریویلیج ایکٹ آیا 1975 میں, اس میں یہ چیز موجود ہے کلوز ڈی میں کہ اپنے لیے, اسپاؤس کے لیے, ڈیپینڈنٹس کے لیے سرکاری پاسپورٹ کی سہولت, اس کے ساتھ ساتھ دوسری سہولیات اور مراد. اس کے علاوہ پنجاب کا جو پریویلیج ایکٹ آیا ہے وہ 1972 کا ہے, جس کے 15C کو اگر آپ دیکھیں تو اس میں لکھا ہوا ہے کہ نہ صرف موجودہ ممبر بلکہ جو ایکس ممبر ہے اس کے لیے, فارمر ممبر کے لیے بھی یہ سہولیات رکھی گئی ہیں. اب یہ سارے صوبوں میں اس وقت چل رہا ہے معاملہ 88 سے, یہ لوگ بھی بتا رہے ہیں کہ یہ معاملات چل رہے ہیں. اس کے علاوہ آپ نے کہا کہ آپ کی خود کی جو پارٹیز کی صوبائی قیادت ہے وہ بھی ان کے حق میں ہے, تو صرف ان کو کہنا یہ تو کھلا تضاد ہوا. ارباب صاحب نہیں, ہماری صوبائی قیادت ان کے حق میں نہیں ہے. جو ہماری پارلیمانی پارٹی کے جن ممبران نے دستخط کیے ان کے خلاف ہماری صوبائی قیادت جو ہے وہ ان کے خلاف ایکشن لے رہی ہے. لیکن یہ ساری مراد پہلے سے ہی سندھ اور پنجاب کے اندر رائج ہیں, ممبران کو مل رہی ہے. تو میں یہی کہہ رہا ہوں کہ اگر پنجاب اور سندھ کی حکومتوں نے بھی کہا ہے تو وہ بھی غلط ہے. دیکھیں جب تک آپ ایک عہدے پہ ہوں گے, چاہے وہ MNA ہو, سینیٹر ہو, MPA ہو, یہ صرف ان سے اس چنور تک محدود ہونا چاہیے کہ آپ کو بلو پاسپورٹ ملے گا. اب یہ کوئی بنانا ریپبلک تو نہیں ہے کہ آپ کہیں گے کہ بس میرے بیوی بچوں کو بھی مل جائے اور تا حیات ملے. میں اس پر بھی میں کنڈم کرتا ہوں کہ جو سینیٹرز ہیں, جو سابق اراکین پارلیمنٹ ہے, قومی اسمبلی کے ارکان ہیں, جو 1990s میں MNA تھے, ابھی بھی ان کے ساتھ اور ان کے بچوں کے پاس اور ان کے فیملی کے ساتھ سرکاری پاسپورٹ ہے.
तो ये कहाँ का इंसाफ है? मुझे तो समझ इस बात की नहीं आ रही है। मैंने तो वफाकी हुकूमत से यह मुतालबा किया है कि फौरी तौर पर उन तमाम अरकान असेंबली के पास जो पासपोर्ट है वो मनसूख कर दिए जाए, जो कि पहले MNA से अब नहीं है। देखिए, ये जो ब्लू पासपोर्ट होता है तो ये तो आपके ओहदे के मुताबिक दिया जाता है कि आप जिस ओहदे में तय्युन है तो तब आप ये आपके लिए करामत होगा। तो जब आप MNA नहीं है, जब आप सेनेटर नहीं है, जब आप MPA नहीं है, तो उसके बाद जो है ना, तो इसका कोई जवाब बनता ही नहीं है। ठीक, अरबाब साहब, मेरे साथ दो साबिक MNAs मौजूद हैं इसी शो पर। साबिक MNA इमरान जफर लगारी साहब, लाल साहब। इमरान साहब, छा चवंदो अरबाब साहब जेका राय ॾियनि पिया? नाजिया, राय मूंखे ॿुधण में कोन आई, आवाज़ में उन्हनि जे अरबाब साहब इहा ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं KP अंदरि पर मां माली साहब खे हिकिड़ो जवाब ॾींदो हलां त हा, 1973 कॉन्स्टिट्यूशन जा पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु ख़ालिक आहे ऐं असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उनजो हिकिड़ो मुहाफ़िज़ आहे ऐं असां हर सूरत में ऐं हर क़ीमत ते 1973 कॉन्स्टिट्यूशन जो दिफ़ा कंदासीं ऐं कंदा रहंदासीं ऐं कंदा आया आहियूं तारीख़ में। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे KPK जी गवर्नमेंट जो मुतवाज़न तव्हां सिंध गवर्नमेंट सां था करणु चाहिनि माली साहब। यार, पहिरियों पंहिंजे उन मुल्क जी पंहिंजे सूबे जी दहशतगर्दी जी उन लहर मां त जान छॾायो। जेके दहशतगर्द तव्हांजे सेफ हेवन्स में वेठा आहिनि, उन्हनि खे त उन्हनि जी त छा चवंदा आहिनि फंडिंग, उन्हनि जी छा चवंदा आहिनि, तव्हां उनजी जेकी बि शइ किथां बि थिए थी, तव्हां उन्हनि खे त रोकियो। जे तारीख़ में असां वेंदासीं ऐं असां प्रैक्टिकली वेंदासीं हर शयुनि में, त पहिरियां त PTI ॾेई वेंदा। त PTI शायदि नथी चाहे त अहिड़े क़िस्म जो कोई मेगा ऑपरेशन थिए नेशनल एक्शन प्लान जे तहत KPK में, जंहिंमें अवाम खे ख़ुशख़बरी मिले ऐं अवाम ख़ुशि थिए त सूबे में असांजे दहशतगर्दी ख़तम थी वई आहे ऐं असां हिकिड़ो माना हिकिड़ी तरक़ी याफ़्ता सूबे जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं कमु करे रहिया आहियूं। ॾिसो माली साहब, ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जंग जेकी आहे हिन दहशतगर्दनि सां असांजी ज़ाती जंग आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई इन दहशतगर्दनि जे करे। उन खां अलावा असांजे 11 अक्टूबर वारो तव्हां वाक़ियो ॾिसो जेको कराची में थियो हो, उहो दहशतगर्दी असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जे मथां थी, ईअं ANP जे नुमाइंदनि जे मथां थी आहे, ईअं मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जे माण्हुनि जे मथां थियूं आहिनि। दहशतगर्दनि हमला कया आहिनि, दहशतगर्दी थी आहे। PTI जो मूंखे को बि हिकिड़ो अहिड़ो ॿुधायो जंहिंजे PTI जी का बि अहिड़ी का मक़बूल शख़्सियत या PTI जी का बि अहिड़ी का पॉलिटिकली का अहिड़ो को शख़्स ॿुधायो जंहिंजे मथां कॾहिं बि को दहशतगर्दी हमलो थियो हुजे या दहशतगर्दनि हमलो कयो हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे त वर्करनि जे मथां दहशतगर्द हमला कंदा रहंदा आहिनि। दहशतगर्दनि सां जंग ठीक इमरान साहब, मोड़ वक्त घटि आहे प्रोग्राम जो ऐं माज़ी जा मिसाल त हर पार्टी वटि मौजूद हूंदा, पर हाणे प्रेज़ेंट में छा पियो थिए उन ते लाल साहब मां का फाइनल कमेंट वठंदमि। मां इमरान साहब त अरबाब साहब जी राय न ॿुधी। हू चवनि पिया त अॻोणा जेके MNAs हुजनि, सेनेटर्स हुजनि, जेके बि पार्लियामेंटेरियन आहिनि, हुननि खे बि इहे सहूलियतूं ऐं मराहतूं न हुजणु घुरिजनि। पोइ रुगो KP छो? इहा जेकॾहिं हितां खां सिलसिलो शुरू थिए थो त पोइ सिंध ऐं पंजाब ऐं ॿियनि हंधनि ते जिते इहे मराहतूं ऐं मामरा हलनि था, उनखे बि कंट्रोल थियण जी ज़रूरत आहे। फाइनल कमेंट वांजो नाजिया, ॾिसो, जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुई त KP समेत मुल्क में अमन अमान हो। इमरान ख़ान जी हुकूमत खे हिननि हिकिड़ी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हिकिड़ी साज़िश जे ज़रिए हटायो ऐं 24 फरवरी जो इलेक्शन चोरी करे अची वेठा आहिनि। ही अवाम जा नुमाइंदा न आहिनि। पर हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए इमरान साहब, चलो KPK में त असांजी हुकूमत आहे, पर 50 साल पहिरीं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब बलोचनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो हो। हू ऑपरेशन छो अञा जारी आहे? हुते अञा अमन अमान छो कोन थो थिए? हुते त अॼु बि हुकूमत आवाज़ी आहे। हुते बलोचनि खे मारियो वञे थो, हुते सिक्योरिटी फोर्सिस जा माण्हू शहीद थियनि था। उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे? मूंखे इमरान साहब इहो ॿुधाए त हींअर कश्मीर, आज़ाद जम्मू ऐं कश्मीर में हिननि जी हुकूमत आहे, उहो कश्मीर 1 महीने खां बंदि छो पियो आहे? उते शहादतूं छो थियूं आहिनि? उतां जा मासूम माण्हू छो मुआ आहिनि ऐं अॼु बि पंहिंजे हक़ लाइ विढ़नि था पिया? ऐं तव्हांजी नज़र पीपल्स पार्टी जी सिर्फ़ आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी हुकूमत ते आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ अॼु बि बलोच अवाम सां बीठी आहे, KPK जी अवाम सां बीठी आहे, कश्मीर जी अवाम सां बीठी आहे ऐं अवी तारीख़ खे बिल्कुलु ॿिए पासे बीठा आहियो, जिते ज़ालिम आहिनि, जिते जेको आहे जेके जमहूरियत दुश्मन आहिनि। तव्हांजी पार्टी अॼु हुननि सां बीठल आहे ऐं मौजूदा हुकूमत जेका आहे सेंट्रल हुकूमत नाजिया, उन जो त इहो हाल थी वियो आहे हाणे
जंहिंजा हिसेदार ही हर सूरत में पीपल्स पार्टी में आहे त पॉपुलेशन कंट्रोल लाइ बि CDF फील्ड मार्शल खे कमेटी में विधो आहे। भला फौज जो पॉपुलेशन कंट्रोल में कहिड़ो कमु आहे? इहो कमु नथा करे सघो, तव्हां एॾा न आयल आहियो, तव्हां वटि तव्हां माण्हुनि जो जेको आहे मैंडेट आहे कोन, इन करे तव्हां को बि कमु पंहिंजे लेखे नथा करे सघो। तव्हांखे हाणे उन जी हिदायतुनि ते हलणो आहे। बिलाल साहब, मूं प्रोग्राम जो वक़्तु मुंहिंजो पूरो पियो थिए, अवां जो जेको पॉइंट आहे उहो अची वियो आहे। मां अवां सभिनी खे महिरबानी चवंदसि, अवां जी वॾी महिरबानी। मां वक़्तु ॾिनो प्रोग्राम जे लाइ। इमरान ज़फ़र लगाड़ी साहब, अरबाब ख़ज़र अया साहब, नाज़रीन जो प्रोग्राम मूंसां गॾु मौजूदु हुआ। ऐं ॻाल्हि जॾहिं बि निकिरे थी त पोइ जेका बि पार्टी हुजे जंहिंजी हुकूमत रही हुजे, उहा कल्ह हुकूमत में हुजे, अॼु ऑपोज़िशन में हुजे, या अॼु हुकूमत में हुजे, काल्ह ऑपोज़िशन में हुई, पर उन सभिनी वटि रुगो माज़ीअ जा किस्सा आहिनि, रुगो माज़ीअ जा मामला आहिनि, ऐं हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम आहिनि त हुन हू न कयो, हिक ॿिए सां मुक़ाबिलो आहे। पर हुनजी जेका पंहिंजी स्ट्रेटजी आहे, पंहिंजी प्लैनिंग आहे, त अवाम सां जेके हू वाइदा करे आया आहिनि बतौर हुकूमत में हूंदे या उन खां अॻु जॾहिं बि हुकूमत में हुआ, त उन जो छा थींदो, अवामी इशूज़ उन्हनि जी प्रायोरिटीज़ में छो न आहिनि, रुगो मैनिफेस्टोस ताईं छो महदूद आहिनि, इन्हनि ते को बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। बाक़ी अवी ॾिसो पिया ऐं पंहिंजी राय असांखे ज़रूरु ॾिजो, पंहिंजी राय ज़रिए बि ॿुधाइजो, फीडबैक ज़रिए बि ॿुधाइजो त हीअ जेके अवां जिन पार्टियुनि खे अवां चूंडियो आहे उहो केतिरो अवां जे इशूज़ जे हवाले सां अव्हांखे एक्टिव नज़र अचनि थियूं। उन हवाले सां अवां जी राय जो इंतज़ारु रहंदो। अॼोके प्रोग्राम मां अव्हां खां इजाज़त वठंदासीं। वरी हाणे सूमरु ॾियारे तव्हां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।